सिंध जा सान्यावंदो सियासी कारकुनों मुझो भेनरूं मायरूं मासूम ॿार ऐं सॼी सिंध में बरसात जी तबाही ऐं बर्बादी खे मोह ॾींदड़ सिंध जा अड़बंगो जीअं दोस्तों साथियों, सिंध एक्शन कमेटी सिंध के कॉन्फ्रेंस पार्टी जो इताद है जेका जॾहिं भी सिंध के क़यामत की घड़ी ईंदी है या अचण जा आसार हूंदा आहिनि त ही कॉन्फ्रेंस पार्टियों पंहिंजे पंहिंजे तरह सां उनके रोकण मुक़ाबिलो करण ऐं सिंधी अवाम जो भरझरो थियण लाइ पंहिंजो पंहिंजो किरदार अदा कंदी अचे थी पई। अॼु तव्हां पाण ॾिसो पिया त सॼी सिंध ॿोॾ जे हेठि मां इहो वाज़े तौर ॿुधाइण थो चाहियां त इहा ॿोॾ बरसात वाकई कुदरत जे तरफ़ां आई आहे। इहो अल्लाह जो इख्तियार है त हुन बरसात वसाई, पर बरसात के बर्बादी ज़हमत ऐं इंसाननि जे लाइ जेको आज़ार ठाहियो आहे उहो सिंध हुकूमत जी नाकामी, नाली, रुश्वतखोरी, करप्शन ऐं बदनीयती सिंध खे हिन तबाही जे किनारे ते पहुचायो आहे। जंहिंजे करे तव्हां ॾिठो 75 साल पाकिस्तान के ठहे थिया 75 साल 75 सालन खां पोइ 50 सालन खां वठी सिंध के माण्हुनि ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पीपल्स पार्टी सां पंहिंजी सियासी लऊं लॻाई आहे। 50 सालन खां वठी पीपल्स पार्टी सिंध के माण्हुनि खां वोट वठे पई, रुगो वोट न पई वठे पर सिंध के माण्हुनि पाकिस्तान पीपल्स पार्टी की सियासत के जिंदा रखण लाइ पंहिंजे नौजवान पुटनि जा लाश बि ॾिना आहिनि। माण्हुनि पंहिंजे जवान पुट कुर्बान कया आहिनि पीपल्स पार्टी की सियासत के जिंदा रखण लाइ। जनरल ज़ियाउद्दीन मार्शल जे दौर में हज़ारे माण्हुनि पंहिंजे पुठी ते कोड़ा खाई पंहिंजो नींहुं निभायो। लखे माण्हुनि इन मार्शल कोटनि कड़नि जेलनि जे अंदर अज़ियतूं सही पाकिस्तान पीपल्स पार्टी की सियासत के जिंदा रखियो। मोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको सिंध के ॾेई रही है वो तव्हांजे साम्हूं आहे। सिंध के अल्लाह ताला सब कुछ ॾिनो आहे, तेल ॾिनो आहे, कोयलो ॾिनो आहे, गैस ॾिनो आहे, जिंदगी जूं समूरियूं नेमतूं अल्लाह ताला इन धरती ते मोकिलियूं आहिनि। दरियाए सिंध ॾिनो आहे, दरिया सिंध जो पाणी ॾिनो आहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी की नाली जे करे जंहिं पीपल्स पार्टी की अगवानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 70 में कंदो हो या बेनज़ीर भुट्टो कंदी हुई, अॼु हुन कुर्सी ते आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी चढ़ियो कब्ज़ो कयो वेठा आहिनि। उन्हनि मोट में सिंध खे छा ॾिनो? वोट अञा ताईं सिंध जा माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾियनि था। अञा ताईं माण्हुनि खे उम्मीद आसरो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी को सिंध जे हक़ में चङाई कंदी। असां चऊं था सिंधियो पंहिंजे रवैये खे थोरो तब्दील करियो। असीं जेके कॉन्फ्रेंस आहियूं असीं चाहियूं था त सिंध जे ग़रीब मिस्कीन माण्हुनि, हारियुनि, मज़दूरनि,
मेहनत कशन लोहार कुंभर मोची राजो वाडो होटल जो बेरो आम हारी जे पुट के तेल ऐं गैस जे कारखाने जे नौकरी ॾियो त उनजे महीने में हर घर में हर महीने लाख रुपए जी पगार अचे। कंहिं गरीब जे धीअ खे नौकरी ॾियो त उनजे घर में हर महीने 80,000 हुजनि, पर ही तव्हांजे बच्चन के नौकरी कोन ॾींदा, रोजगार कोन ॾींदा, इज्जतूं कोन ॾींदा। ही चवनि था त असीं तव्हांखे पिनण सेखारींदासीं, पिनण हेराईंदासीं। कहिड़ो चौक चौवाटो आज़ाद आहे जिते सिंधी न्याणी पिने न पई? छो जो अॼु मां इन करे मुखातिब आहियां त हे निज बहिराड़ी जूं बोर्ड जूं सतल असांजूं भेनरूं माइरूं हिते वेठियूं आहिनि। मां उन्हनि खे ॾिसी इन ॻाल्हि खां मुखातिब आहियां त हर चौक चौवाटे ते 6 सालनि जी मासूम ॿारड़ी खां वठी 60 सालनि जी कुराड़ी ख़ैरात पिने थी, हर कंहिंजे आॾो हथ टंगे थी। सिंधियो मुंहिंजूं माइरूं तव्हांखे कसम आहे, मूंखे ॿुधायो त पाण सिंध जा माण्हू सिंधी न्याणी खे सत क़ुरानी सम्झंदा आहियूं या न सम्झंदा आहियूं? केरु माण्हू जेको हथ मथे करे ॿुधायो त पाण सत क़ुरानी सम्झंदा आहियूं या न सम्झंदा आहियूं? जिन खे असां सत क़ुरानी न्याणी जो दर्जो ॾियूं उन्हनि खे चौक ते पिनायो वञे। जेके न चौक चौवाटे जी पिन खां बचनि उनखे बेनज़ीर सपोर्ट जे नाले में 5-5 हज़ार ॾेई ऐं अहिड़े तरीक़े सां पिन ते हेरायो वञे जीअं क़ौम जे अंदरां गैरत ख़तम थी वञे, खुददारी ख़तम थी वञे, आज़ादी जी तलब ख़तम थी वञे, नौकरी रोज़गार जो हक़ वठण जी तलब ख़तम थी वञे ऐं माण्हू हर महीने ख़ैरात जे आसरे ते वेठा हुजनि त कॾहिं न बेनज़ीर जा 5,000 कंहिं वॾेरे जी न्याणी में, कंहिं जागीरदार जे भाउ में अल्लाह ताला जा समूरा इंसान बराबर आहिनि। इन करे असीं चवणु चाहियूं था त असांखे इज़त सां जीअण जो हक़ ॾियो। छा था चओ? तव्हांखे इहो मुतालबो क़बूल आहे या न आहे क़बूल? जेके चओ था त इज़त सां जीअण जो हक़ ॾियो, थोरो हथ मथे करे ॾेखारियो। मुंहिंजूं माइरूं, मुंहिंजूं अमड़ियूं, मुंहिंजूं भेनरूं, हथ मथे करे ॿुधायो त हिन चौक ते गॾु थींदड़ इहे समूरियूं माइरूं इज़त आज़ादी वकार सां जीअण जो हक़ घुरण आयूं आहिनि। ईअं आहे या न आहे? आहे। त पोइ ही बोर्ड में असांखे बेयारो मददगार छो छॾियो वियो आहे? असां वोट पीपल्स पार्टी खे ॾिनो। ही मुराद अली शाह, ही बिलावल भुट्टो डंदड़ा कढियो। तव्हां वटि जॾहिं वोट लाईंदा आहिनि तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि इहो बेनज़ीर जो जिगर आहे, बेनज़ीर निशानी छॾे वई आहे, इहो बिलावल भुट्टो, इहो बेनज़ीर जो जिगर, हाणे वास्तो तो बेनज़ीर जो असांजे वोट जो। ॿुधाईंदा आहिनि कोन ॿुधाईंदा आहिनि? हा, पोइ अॼु हुन जिगर खां मुतालबो कयो था त ही किरोड़ा सिंध जा इंसान, ही माइरूं छो रोडनि ते वेठियूं आहिनि? केॾां वई तव्हांजी हुकूमत? केॾां वयूं इमदादूं? केॾां विया असांजा टैक्स? केॾां वई सिंध जी बजट? इन्हनि हुक्मराननि खे का कहल न अचणी आहे। मासूम बोर्ड में मासूम बहिराड़ी जो 60 सालनि जो अछे मथे वारो कुराड़ो पंहिंजे 2 सालनि जे मासूम ॿारड़े खे जॾहिं कच्छ में खणी उनजे लाश खे चुमियूं ॾे पियो, उनजे अखियुनि मां रत जा ॻोढ़ा ॻड़नि पिया। हू इन लाइ परेशान हो 4 ॾींहं त मौला ज़मीन जो ख़ुशि टुकड़ो ॾे त पंहिंजे प्यारे खे ज़मीन में दफ़न कया। इहा हालत इन्हनि हुक्मराननि असां त कई आहे। माण्हू पंहिंजा ॿारड़ा, उन्हनि जा लाश, पोड़नि पीअरनि जा लाश, पोड़ियुनि माइरुनि जा लाश, पंहिंजे जवान वञनि ऐं भेनरुनि जा लाश महिलनि जा महल कुल्हे ते खयो, पाणी जे तला झालींदा ख़ुश्क ज़मीन जी तलाश में आहिनि। जेका 70 सालनि में ही मुल्क 50 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़रदारी बिलावल तव्हांखे पंहिंजे ॻोठ जो हिकिड़ी पट्टी जेका पटड़ी आहे रोड वारी उहा पकी न ॾेई सघिया।
तव्हांजे घर जी कचाई मिट्टी वारी भित उहा पकी न करे सघिया जो राति जी पाणी में जॾहिं न कची मिट्टी ते बीठल घर जा काठ ऐं टीयर ऐं गाडर किरिया आहिनि 250 खां 300 माण्हू उन बरसात जी तबाही में क़तल थिया आहिनि मुया आहिनि। असांजो मसइले त इन्हनि समूरनि क़तलनि जी एफआईआर मुराद अली शाह जो दाख़िल करे ऐं हिनखे हिन चौक ते टंगे ॿियारियूं जवाबदार करे। तव्हां छा था चओ? तव्हां छा था चओ? इन्हनि खे इन्हनि क़तलनि जो जवाबदार ठाहिणु खपे या न ठाहिणु खपे? छो भला इन ते थोरा माण्हू हथ था खणो मुराद अली शाह जी हिमायत में आहियो छा? हामी आहियो छा? हथ खणी ॿुधायो त मुराद अली शाह, बिलावल भुट्टा, यासिर ज़रदारी जिन 50 साल वोट वरिता, असांजो रत पीतो, बुख असांजो इहो हाल कयो आहे जो असांजी माउ जे छाती जी थञ सुकी वई आहे। थर में मासूम ॿारड़ा पंहिंजी माउ जी छाती जी थञ सुकी वई आहे। मासूम ॿारड़ा तड़पी तड़पी इहे वात हणी हणी उनजे छातियुनि में ऐं उते ई सुकी मरी था वञनि। हुक्मरान उन्हनि खे हिकिड़ो खीर जो गिलास, हिकिड़ो पीअण जो साफ़ पाणी न ॾेई सघिया। इन करे मुंहिंजा भाइरो, ही बरसात असांजे लाइ आफ़त ठाही आहे, हुक्मराननि ठाही आहे। जेके बरसात खां शहर बचिया आहिनि उहे वारे वारे सां ॿुॾंदा, सॼी सिंध ॿुॾंदी, सॼी सिंध रोडनि ते ईंदी ऐं उन खां पोइ MPA MNA इहे सरदार, इहे भोतार, इहे कबीलनि जा सरदार जिन जे घर में हिकु हिकु गाॾी, कार या जीप लैंड क्रूज़र आहे न, उनजी क़ीमत 10 करोड़ रुपया। घणी? 10 करोड़ रुपया लैंड क्रूज़र जी क़ीमत आहे। उन्हनि जे बंगलनि में वञो त 10 लैंड क्रूज़रूं कतार में बीठियूं आहिनि, पर उन्हनि जी गैरत सिंधी माण्हुनि जे दुख ते न जागी त को 5 देगियूं चांवरनि जूं, के 4 जोड़ा 5 रवा के न्याणी जे मथे ते ओढ़ाइनि, का स्प्रो, का गोरी बुखार जी, तप जी, का पेट में जुलाबनि जी, का ग्लूकोज जी बोतल ॾियनि, हू ॾियण लाइ तयारु न आहिनि। हू सम्झंदा त सिंधी तड़पंदा, सिंध मरंदी, सिंध लुछंदी, पोइ असां इलेक्शन जे ज़माने में हीरो थी हिननि ॾे वेंदासीं ऐं वरी माण्हुनि खे मिठियूं मिठियूं ॻाल्हाए वोट वठंदासीं। सिंधियो, तव्हां असांजो मुक़दर तॾहिं तब्दील थींदो, तव्हां असांजो मुक़दर तॾहिं तब्दील थींदो जॾहिं पाण वोट खे मथे जो भार न सम्झंदासीं। वोट खे मथे जो भार न सम्झो। वोट खे 5000 बेनज़ीर इनकम सपोर्ट जो सर्टिफिकेट न सम्झो। वोट खे पंहिंजे बच्चनि जो मुक़दर सम्झो, सिंध जो मुक़दर सम्झो। जॾहिं ही पढ़ियल गढ़ियल नौजवान, ही कांग्रेस पार्टी जा माण्हू ऐं सिंध जा पढ़ियल गढ़ियल विचोले तबके जा माण्हू, तुंहिंजा पुट, तुंहिंजा भाइर, तुंहिंजी माउ, तुंहिंजी धीअ जॾहिं इहा असेंबली में वेंदी त पोइ सिंध झरकी उथंदी, तारनि वांगुरु झरकंदी ऐं सिंध चमकंदी ऐं सिंध जा ॻोठ शहर हिननि मुसीबतुनि खां आज़ाद थींदा ऐं पाण इज़त वक़ार सां जी सघंदासीं। छा फ़ैसिलो आहे सिंधियो? छा फ़ैसिलो आहे? वोट कंहिंजो? PP जो कंहिंजो? हा, मां ॿ थो ॻाल्हि चवां, वोट PP जो या सिंध जो? जेके PP जे पासे आहियो हथ मथे करे ॿुधायो। जेके PP खे वोट ॾींदो, ज़रदारी खे वोट ॾींदो, हथ मथे करे ॿुधायो। ख़ुदा जो वास्तो ॾियांव थो, कूड़ न हणिजो। ज़रदारी खे कहिड़ा वोट ॾींदो? कोई कोन ॾींदो, कोई कोन ॾींदो ज़रदारी खे। भला सिंध खे कहिड़ा ॾींदो वोट? सिंधियुनि खे, सिंध खे कहिड़ा माण्हू वोट ॾींदो? सभिनी जो वोट सिंध जो आहे। त पोइ सिंध जो नुमाइंदो डॉक्टर कादिर मक्सी मां आहियां, जलाल महमूद शाह ज़ैन शाह आहे, अयाज़ पली जो आहे, रियाज़ चांडियो आहे ऐं ॿिया एक्शन कमेटी जा समूरा अॻुवान असीं सिंध जा नुमाइंदा आहियूं। तव्हांखे बुख में कोन छॾींदासीं। अॼु बि असां कैंपुनि में खाधो खुराक ॾियूं पिया, सुभाणे ॾींदासीं, तव्हांजे आख़िरी बाली ताईं ॾींदासीं, तव्हांखे अकेलो न छॾींदासीं। सिंध ज़िंदाबाद, इख़्तिलाफ़ ज़िंदाबाद, सिंध एक्शन कमेटी ज़िंदाबाद।